अस्सलाम वालेकुम नाज़रीन, पिryaloi टाइम्स में खबरन जो सिलसिलो जारी है। खबर शामिल कंदासीं पिryaloi खां। जी नाज़रीन, पिryaloi ڀرسان कोट महीमद वारे इलाइक़े ॻोठ खोलरा जे रहिवासी ॿिनि ज़मींदारन पुलिस जमعدارمحمد नवाज ڪلهوڙو ऐं محمد عالم ڪلهوڙو जे ज़मीन में रखियल खजين जे बारदाने जंहिंमें ټوها तॾा ऐं काठ खे नामعلوم शरपसंद माण्हू बाहि ॾेई फरार थियण में क़ामयाब। 20 लख रुपयनि खां वधीक मालियत जो सामान साड़े नुक़सान करे विया। हुननि ॿुधायो त असां वाक़े जो इतलाह हद जे फैज़ मोहम्मद बिडो थाणे ते बि ॾिनो आहे। हुननि SSP खेरपुर खां मुतालबो कंदे चयो त नोटिस वठी बारदाने खे ॾिनल बाहि जा जवाबदार गिरफ़्तार करे थियल नुक़सान जो अज़ालो कयो वञे। रिपोर्ट माजिद अली सोलंगी। वधीक ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहंदा पिryaloi टाइम्स जो पेज लाइक ऐं शेयर करणु न विसारींदा।